عيدن में क़त्ल थियल صحافي अली शेर राॼपर जे क़त्ल ख़िलाफ़ कॾहिं प्रेस क्लब जे صحافين ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब जे सदर मुबारक अली वाहिरो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे अली शेर राॼपर जे क़त्ल जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त परॾीदन जे صحافي जो क़त्ल आज़ाद सहाफ़त ते वार आहे। इन्हनि IG सिंध समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त अली शेर राॼपर जा क़ातिल फौरी तौर गिरफ़्तार करे संदनि पोयरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।